हेठि लाथो मांस ॿुधई छा थो चए ॿार ही ॿार आहे साईं हेॾो सारो थियो हिनखे माण्हू खणी बि थो सघे सही ॻाल्हि कंदोसां सच पोइ भली तव्हांखे ॾुखी लॻे सवेल सरे घटि बाबे जी चेल जी बि कई माण्हू सच चवंदा आहिनि जुसा तोखे जेको महत आहे सो सच चयो थो ॾे तुंहिंजे मुंहुं मां बि कोन मुड़े चई ॾिनई सच रईस पाण त अहिड़ा ई आहियो हा लॻे थो त तुंहिंजो को नौकिरी जो बंदोबस्तु मूंखे करणो ई पवंदो अरे वाह वाह अॼो के सच ते नौकिरी पई मिले अरे कीअं न मिलंदी 8वीं जमात पास आहियूं अॼु जूसो असुल हथनि मां पियो वियो जे मां न झलियांसि त वॾेरे सां असुल परे वञी पिया पर वॾेरे खे पंहिंजी बि कान पई पई बसि ॾाढे खे लठ खे ॿ मथां कुझणो त आहे कोन पर तॾहिं बि जूसे जा पई छा कजे मसे मसे त छोकिरो वीचारो असांजो राज़ी थियो ॿनीअ ते कमु करण लाइ हाणे वॾेरे जा इहे अफ़ालनि त इहो कमु बि छॾे ईंदो इहा ॻाल्हि बि सही आहे हलो साईं सलाम वालेकुम वॾेरो यारल ख़ान ॻाल्हाए रहियो आहे साईं गनीपुर वारो हा सुञातोसीं वरी कॾहिं चक्कर ते कोन था अचो कहिड़ो हाल आहे साईं हाल अहवाल मिड़ई कुल ख़ैर पाण वारे ॻोठ जी जेका पुल आहे न उहा वेझी वई आहे साईं अच्छा पोइ ट्रैफिक त बंदि थी वई हूंदी साईं बसि पोइ मिड़ई काठ हेॾां होॾां करे मिड़ई कची मोरी त मूं ठाराई आहे नेठि साईं ॻोठ जी अचो त बहाल करणी हुई न हा इहो ॾाढो सुठो कयो साईं जेसि ताईं तव्हां का वॾी पकी पुल ठारायो तेसि ताईं त भला हिन कची पुल जो बजट पास करे एसटी में छा आहे बिल त पास कयो हा बिल्कुलु नई पुल ठाराइण में त कुझु वक़्तु लॻंदो लेकिन कची पुल लाइ फ़िलहाल A1 ते बिल ठाहे था वठूं साईं राशिद खान तव्हां पंहिंजे सर्वेर खे भली मोकिलियो त कची मोरी ॾिसी वञे पोइ एस्टीमेट ठाहे असां त साईं अव्हां पुराणा खादम आहियूं जहिड़ो हाल आहे तहिड़ो हाज़िर कंदा आहियूं ठीकु तव्हां का ग़लती न कयो बिल्कुलु थी वेंदो साईं महिरबानी लख लाइक़ ख़ुदा हाफ़िज़ साईं चङो पोइ ख़ुदा हाफ़िज़ जी साईं बाबा जमील साहब खे सॾु करिया साईं त पोइ मुंहिंजे कम जो रेट छा थींदो बाबा चयमि त पंहिंजे वक़्त थी वेंदो तकड़ छो था करियो हरू साईं मां त ॾाढा चकर काटिया आहिनि तव्हांजी ऑफिस जा त पोइ मां छा कयां चयमि त पहिरीं मां साइट ॾिसंदुसि पोइ को फ़ैसिलो कंदुसि सम्झी ठीकु आहे भली तूं हाणे हल चङो साईं महिरबानी मिड़ई असांजे कम जी पारतली अथव असां सां तावन कनि कोन पोइ वेठा असांखे तंग कंदा हा साईं हा मिड़ई हिक ॿिए सां तावन त करणु घुरिजे न साईं हुकुम बाबा ॾिस गनीपुर ॻोठ वारी शाख ते हिकु डाइवर्शन ऐं कची पुल जी एस्टीमेट ठाहे पोइ A1 ते जेकी 2 टे टेंडर ठही सघनि उहे वॾेरे यारल खान खां सही कराए बिल सबमिट कर सुञाणी न वॾेरे यारल खान हा साईं बिल्कुलु कीअं आहे तोसां त ठीकु हलंदो आहे न हा साईं तावन कंदो आहे त पोइ ठाहींसि एस्टीमेट ॾाढी देर लाए छॾी भाग भरी मानीअ में मुंहिंजो हिते बुख में साह थो निकिरे
छा कयां जुसे जा पी काचियूं हुयूं सफ़ा आलियूं भूखूं ॾाई ॾाई मुंहिंजी त असुल बेख निकिती। छो उन ॾींहुं जो झंग हणी आयो होसि? उहे त काचियूं आलियूं आहिनि न सफ़ा गरम ई कोन थियूं। अरे हे छा बटाला बि कोन तरिया अथई? छा कयां जुसे जा पी देर पे थी तो इन करे मखण ऐं लसी खणी आयसि। चङो जेका आई सा रोज़ी बिस्मिल्लाह था कयूं। अरे ओ छोकरा जूसा बाबा हाणे छॾ गाह खे हली आ अचे मानी खाओ। ए बाबा अभी खाओ मां अचां। अरे ईमान पेट भरियो अथई छा? न बाबा मानी रेड़ी खाए पी जो वञी ते 8-9 खैर मानी भी याद कंदी त कंहिं जवान मूंखे खाधो आहे। अचां पेट भरियो आहे शींहनि जा बि कॾहिं पेट भरिया आहिनि। बसि इहा मानी इहा त सॼी मां खाई वेंदुसि। अबा पोइ मां छा खाईंदुसि? तव्हां खाईंदव ईमान। ईमान त अखिर ते पर ॾाढो सियाणो आहीं। हा ईमान खां मां मखण मानी खाई तूं। मानी जाम आंदी अथम कुझु त ईमान कयो। यार अन्न सां बि ॾाढी थो वेड़ करी अहिड़ी वेड़ कम सां बि त कंदो कर बचा। छो बाबा असां कम जा बि मुड़ुस माण्हू आहियूं रुगो मानिर न आहियूं। और ॾिस केतिरो गाह कयो अथमि। हा साईं बसि 2-3 वेसा लाहे वियो आहीं। ॾिस मां ॾिस बाबो मूंखे वरी मानी थो टोके मूंखे अची वई जुजगी त मानी महीननि जा महीना छॾे ॾींदुसि। हा सची रबो त महिरबानी थो करी। ॾिस मां ॾिस वरी मूंखे बाबो गैरत थो ॾियारे। हा अबा तूं बि हर को छो थो वेठो पीउ सां बहस करी? सॼो ॾींहुं घर में वेठो तो दॿकियूं छिनी सो तोखां लॻण पुॼंदो। अरे बाबा माथ करे वेही मानी खाओ। मानी मौला जी आहे मानी ते छो था विड़ो माठ करे वेही खाओ। अस्सलाम वालेकुम धना खान। वालेकुम सलाम कहिड़े खाने अचो मानीअ ते बगैर थी वञनि। बिस्मिल्लाह धना ख़ुशि आहीं? अल्हम्दुलिल्लाह अॼु सफ़रा ख़ुशि आहीं? हा त महिरबानी बसि दुआऊं था कयूं तोखे भला बचड़ा त ख़ुशि आहिनि न? हा थी ख़ुशि आहिनि। अलाह ख़ुशि रखे दादा। रांझा भला तूं खणी अच बगैर खा। न असां हान मेरे घर कयो अचूं पिया वञूं पिया ॿनीअ ते थोरो चकर ॾियण पोइ त थींदा था वञूं। ॿियो त मिड़ई ख़ैर आहे न? हा अब अॼु सभु तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? ॾाढा ख़ुशि आहियो तूं ॾेख वर ख़ुशि आहीं? अॼुकल्ह अची कोन थो घर। बसि चाचा मिड़ई वांत काई कोन थी मिले। नंढो हूंदो त सॼो ॾींहुं पियो ॿेड़ चूंडींदो आहे वेंदो ई कोन आहे हाणे वरी अची कोन। सच थो चई चाचा उन मां अधु ॿेर त तूं पूरो ईंदो आहे। चलो अचिबो कंहिं हा हलो हलो बचो शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे मुंहिंजा मौला तुंहिंजा लख शुक्र। अॼु त मानी कान खाधी अथई पुट जूसा। छो बाबा मूं वरी कहिड़ी मानी खाधी आहे? मानी त खाधी तव्हां मामे वारी ख़ैरात में। अरे छो छो कहिड़ो भत खाधो हुअमि? कहिड़ो भत खाधो हुअ?
एॾो भत खाधो जो